जाती लॻे शेर खान मائينر پوڇڙ में पाणी जी शदीद खोट इख्तियार करे वई। ڳوٺاڻा सख़्त परेशानी में मुब्तला थी विया। जानवर उञ मरण लॻा। इंतज़ामिया अघूर निंड सुतल। पाणी पोछड़ में न पहुचण ते हारी ज़मींदार सरापा एहतजाज बणियल। हाजी अल्ह ॾिनो राजू, उस्मान थईम लखा ॾिनो राजू, भय ॾिनो माछी अकबर राजू, सोमार राजू ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाणी न पहुचण ते पोछड़ जे ज़मींदारनि खे कापारी धक लॻो आहे। वेझारो ज़रई दवाउनि जा रेट आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। छो त पाणी न पहुचण ते असीं सख़्त परेशान आहियूं। होॾां ज़मींदारनि जो इहो पिणु चवणु हो त SZO असां सां नाइंसाफ़ियूं करे रहियो आहे। मुंड खां ऑपरेशन करणो हो, पोछड़ मां ऑपरेशन कयो आहे। हिकु असां वटि पीअण जो पाणी न आहे, ॿियो वरी असां सां नाइंसाफ़ियूं वधण लॻियूं। असां इंजीनियर ऐं आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर खे अपील था करियूं, नोटिस वठी जाती शेर खान मائينر पोछड़ में पाणी पहुचाए ॾिनो वञे।